ॾे परॾे मौजूदु मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, अक मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखेर, आसूदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाक जे हेडक्वार्टर वारे शहर मिठी, चेलार, छाछरो, कांटियो, नगर पार्कर, डीपलो, इस्लामकोट, कारोंझर, कजलासर, नैणीसर ऐं कासबे ताईं ऐं उतां खां थींदे खोखड़ा पार रेलवे ट्रैक के ज़रिए भर पासे अछड़े थर के समूरनि इलाइक़नि खां थींदे जालूचुरो, आसरबा, पर्ची स्टेशन, न्यू छोर छोर, हासीसर, साडर, सोमरासर, डोरो नारो, पिथोरो, उमरकोट, नबीसर ऐं नौटे खां समेत समूरे कस में वसंदड़ मारूड़नि ऐं ढाटीड़नि खे भलीकार ऐं नमस्कार तोड़े लीके जो हुन पार बाड़मेर, बीकानेर, जैसलमेर, जोधपुर, रण कच्छ ऐं कच्छ भुज में वसंदड़ मुंहिंजनि ढाटीड़नि, मारूड़नि ऐं सांगीड़नि खे बि नमस्कार, भलीकार, ख़ुश आमदीद, अस्सलाम वालेकुम, चाक चङा भला, कहिड़ा तव्हांजा हाल। जी हा दोस्तो, नित नयूं ऐं नए रंग ऐं ढंग सां तव्हांखे लोक गीतनि जूं स्टोरियूं, ख़ूबसूरत मारवाड़ी ढाटकी थरी लोकगीत जेके ॾे परॾे में मशहूरु थिया ऐं तमामु वॾनि फ़नकारनि उन्हनि गीतनि खे ॻायो ऐं पंहिंजी मारूड़नि जी मिठड़ी ॿोलीअ जी ख़िदमत कई। उहे गीत जेके अमेरिका खां वेंदे बर्तानिया, ऑस्ट्रेलिया ऐं पेरिस ताईं ऐं उतां खां वेंदे सिडनी ऐं समूरे यूरोप तोड़े मिडल ईस्ट जा जेके इलाइक़ा आहिनि, अरब दुनिया जा जेके इलाइक़ा आहिनि, उतां थींदे समूरे हिन बरे सगीर जा जेके बि इलाइक़ा आहिनि, वेंदे बाड़मेर, बीकानेर, जैसलमेर, जोधपुर ऐं रण कच्छ, कच्छ भुज में वसंदड़ ढाटी मारू माण्हू बि उन्हनि गीतनि खे ॿुधनि था ऐं उहे फ़नकार जिन लोक गीत ॻाया ऐं सॼी दुनिया में हिंद सिंध में मशहूरी माणी, उन्हनि में हैदर रिंद, फौजिया सुमरो, बीजल महर ऐं ॿिया कई फ़नकार आहिनि एशिया जा, हिन निंढे खंड जा, जिन पंहिंजी मंजता माणी ऐं मान ऐं माणपो माणियो आहे। जी हा दोस्तो, उन्हनि समूरनि फ़नकारनि में तालके छाछरे सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाक सां तालुक़ु रखंदड़ तालके छाछरे जे ॻोठ करीमदाद जे तड़ जो इंतिहाई ज़बरदस्त फ़नकार जंहिं हिंद सिंध में मशहूरी माणी, हैदर रिंद, उहो अलॻि थलॻि, हुनजो पंहिंजो डिक्शन आहे, पंहिंजो स्टाइल आहे, पंहिंजो हुनजो फ़नी घाड़ेटो आहे, हुनजी पंहिंजी ॿोली आहे, पर हुनजी ॿोली जेका बि आहे उहा थरी मारूड़नि जी ॿोली आहे, उहा ढाटकी ॿोली आहे ऐं उनखे हिन पूरे बरे सगीर में, निंढे खंड में, हिन थर ढाट में तोड़े राजस्थान जे समूरे इलाइक़े में उनखे मारवाड़ी ढाटकी थरी गीतनि जो बादशाह फ़नकार चयो वञे थो। हैदर रिंद बादशाह फ़नकार छो आहे, उनजा कहिड़ा कारण आहिनि, अचो त इन ते पाण तफ़सीली ॻाल्हाईंदासीं, पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जंहिं लोक गीत ते ही स्टोरी रची वई आहे, सजाई वई आहे, तव्हांजे आॾो पेश पिया करियूं, उहो गीत आहे राति मूं ख़्वाब ॾिठो। हिकु अहिड़ो ख़्वाब जंहिं ख़्वाब जी ताबीर जे लाइ हैदर रिंद हिन लोक गीत में तफ़सील सां ॿुधाए थो। हिकु अहिड़ो ख़्वाब जंहिं ख़्वाब जे पोयां महबूबनि जा किसा ऐं कहाणियूं, अहिड़ो ख़्वाब जंहिं ख़्वाब जॾहिं निंड जी दुनिया में जाॻाए थो त पोइ सॼी राति उहो ख़्वाब निंड फिटाए बि थो ऐं अहिड़ा ॿिया केतिरा ई ख़्वाबनि जा किसा ऐं कहाणियूं शामिल आहिनि हिन मक़ामी थरी ढाटकी लोकगीत जेको गीत आहे राति मूं ख़्वाब ॾिठो। सो बहरहाल इन्हनि ख़्वाबनि जे कहाणियुनि, कचेरियुनि ऐं इन्हनि समूरनि मंज़रनि ते ॿधलु आहे ही गीत जेको इंतिहाई ख़ूबसूरत, पॉपुलर ऐं ॾे परॾे में मशहूरु थियो आहे। अहिड़ो मशहूरु थियो आहे जो हिन गीत ॿियनि समूरनि गीतनि जा रिकॉर्ड तोड़िया आहिनि। सो दोस्तो, अहिड़ा लोकगीत ॿिया कई लोकगीत हैदर रिंद ॻाया आहिनि, पर हीउ जेको राति मूं ख़्वाब ॾिठो, हिन गीत जे पोयां पस मंज़र आहे थरी मारूड़नि जे, ढाटीड़नि जे, सांगीड़नि जे, उन्हनि किसनि कहाणियुनि जो, जिन में उहे
पंहिंजनि पंहिंजनि प्यारनि खे सारींदे राति जो ख़्वाबु ॾिसनि था ऐं पोइ सुबुह जो उन ख़्वाब जी ताबीर जे लाइ उन समूरे मंज़रनामे में गुम थी था वञनि ऐं कनि था कचेरियूं ऐं कहाणियूं, छेड़नि था पंहिंजनि मिटनि माइटनि जा दास्तान ऐं वियनि था। ऐं पोइ उन्हनि में के ॾुख जूं तकलीफ़ जूं बि ॻाल्हियूं थियनि थियूं त साॻे वक़्त ते किन किन में वरी मुहबत जूं, प्यार जूं, टहिकनि मुर्कनि जूं, ख़ुशियुनि जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि। उहो समाज जंहिंमें रुॻो मुल्क़ूं ऐं टहक हुजनि ऐं ग़म न हुजनि त उहो बि अणपूरो आहे, ऐं उहो समाज जंहिंमें रुॻो ग़म ऐं ॾुख हुजनि, टहक ऐं मुर्कूं न हुजनि त पोइ वरी उहो समाज बि अणपूरो हूंदो आहे। तंहिंजे करे हर समाज जे अंदरि टहक मुर्कूं तोड़े ख़ुशियूं ऐं उन सां गॾु वरी ग़म, ॾुख, ॾाखिड़ा, इहे समूरा हिकु ई ख़ूबसूरत हसीन हिकिड़े समाज जो आईंदो आहिनि ऐं उनजो हिकिड़ो मज़हर आहिनि। बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां राति मूं ख़्वाबु ॾिठो लोकगीत जेको आहे उहो हैदर हिंद जॾहिं ॻायो त उहो कैसेट जी दुनिया जो इंतिहाई ज़बरदस्त गीत साबित थियो। ऐं हीअ गीत जेके बि आहिनि उहे हैदर हिंद जा तक़रीबन सभई कैसेट जी दुनिया जे अंदरि जॾहिं ही 80 वारे ॾहाके में, 90 वारे ॾहाके में हीअ गीतनि जी दुनिया जो उरूज हुयो त उन गीत हिननि समूरनि गीतनि खे रिकॉर्ड कयो वियो। ऐं पोइ इहे कैसेट कंपनियूं जेके मिरपुखास, सखर, शिकारपुर, कराची, हैदराबाद ऐं लाड़काने जूं मुख़्तलिफ़ जेके कैसेट कंपनियूं हुयूं, ऐं पोइ उन दौर जे अंदरि कैसेट जी दुनिया जा तमामु वॾा फ़नकार, घणा फ़नकार मार्केट में आया जिन हिन तारीख़ी सकाफ़ती जेका आहे पस मंज़र रखंदड़ पूरे बर सग़ीर जी मशहूरु जेका ॿोली आहे धाटकी, मारवाड़ी ऐं थरी ॿोली, इन्हनि ॿोलियुनि में उन्हनि गीत ॻाए मशहूरी माणी, पंहिंजो नालो कमायो, न रुॻो नालो कमायो पर पंहिंजो नाणो बि कमायो, उन्हनि पैसो कमायो, उन्हनि मञता बि वरिती, साॻे वक़्त ते उन्हनि खे मुआशी तौर ते सगारो कयो असांजी थरी, धाटकी, मारवाड़ी ॿोली। तंहिंजे करे हिन ॿोलीअ जे मुतलिक़ दुनिया जे समूरनि ॿोलियुनि खे साॾो रखिबो त हीअ रिच, शाहूकार ऐं ज़बरदस्त ॿोली साबित थींदी। सो बहरहाल इन्हनि ई ख़ूबसूरत स्टाइल ऐं अंदाज़ सां ॻायल धाटकी मारवाड़ी जो ही इंतिहाई हसीन ख़ूबसूरत लोकगीत राति मूं ख़्वाबु ॾिठो हैदर हिंद ॻायो ऐं कैसेट जी दुनिया में हीअ कैसेट हज़ारनि लखनि जे तइदाद में विकिरो थी ऐं हिन कैसेट पंहिंजो उरूज माणियो। हैदर हिंद इन कैसेट जे विकिरे खां पोइ केतिरा ई ख़ूबसूरत इनाम हासिलु कया, नालो कमायो ऐं कैसेट कंपनियुनि संदसि तमामु वॾी जेका मञता ॾिनी उन खेसि ऐं उनखे इंतिहाई प्यार, पाॿो मां, इज़त सां ऐं इंतिहाई मान मर्तबे सां पाण सां गॾु पंहिंजे कैसेट जी दुनिया में सलाड़े ऐं सांढे रखियो। त जीअं दोस्तों तव्हांखे बि हीअ गीत ॿुधणु घुरिजे। हीअ लोकगीत इंतिहाई हसीन ख़ूबसूरत लोकगीत आहे जंहिंमें ख़्वाबनि जो ज़िक्र आहे, तसवरनि जो ज़िक्र आहे, राति जो तन्हाईअ में अङण में सुतल उन सुहागण जे ख़्वाब जो ज़िक्र आहे जेका ॾूर पंहिंजे मिटनि माइटनि खे सारींदे राति जो ख़्वाबु ॾिसे थी। उहा ढाटियाणी, उहा थरियाणी, उहा राजस्थान जी, उहा कुंवार, उहा नीगर जेका ॾूर पंहिंजे मिटनि माइटनि खां हिते असां वटि छाछरे नंगर ऐं उमरकोट में राति जो निंड में ख़्वाबु ॾिसे थी ऐं पंहिंजे राजस्थान खे सारे थी। या उहा अमराणे जी नारी जेका राजस्थान जे जैसलमेर, बाड़मेर में मौजूदु राति जो ख़्वाबु ॾिसे थी ऐं पंहिंजनि मिटनि माइटनि खे सारे थी। सो ही ख़ूबसूरत ख़्वाब जे ज़िक्र सां सलाड़ियल इंतिहाई हसीन गीत हैदर हिंद जो राति मूं ख़्वाबु ॾिठो तव्हांजा पेश कयोसीं। मिलंदासीं वरी ॿी वीडियो में।